दड़े भरिसां वर्ल्ड बैंक जे ताउन सां सिंधु दरिया जी कोट आलमू बचाव बंद जी तामीर वारो कमु वॾे पैमाने ते जारी आहे। हलंदड़ तरक़ियाती कम में मुबैना रिकॉर्ड विझण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। दड़ो भरिसां आलमी इदारे वर्ल्ड बैंक जे ताउन सां सिंधु दरिया जे MS बचाव बंद कोट आलमू वारे हंध खां 14 मीलनि ताईं बंद खे मिटी विझी पथरनि सां पिचिंग सां मज़बूत करण वारो कम में रिकॉर्ड विझण ख़िलाफ़ मक़ामी ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन बाबति सिंधु दरिया जे कोट आलमू बचाव बंद ते मौजूद ॻोठाणनि जा पाक डिजिटल न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया। पेश आहे दड़ो मां इमदाद मेमून जी इहा रिपोर्ट। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं सिंधु दरिया जे कोट आलमू बचाव बंद लूप 1 ते, जिते वर्ल्ड बैंक पारां तरक़ियाती कम जो हिते आगाज़ कयो वियो आहे। बंदनि जी भराई जो कमु शुरू कयो वियो आहे। हिते मिटी जेको सो तमामु बंदनि ते विधी पई वञे। अचो त हिते जे मुख़्तलिफ़ ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि खां पुछूं त हीउ कमु कहिड़े मयार जो हले पियो। शरी 2010 में ॿूॾ आयो हुयो, सॼा माल बाल लुड़िया लिया, मतिलबु ॻोठाणा सभु परेशान हुआ। हाणे कमु हले पियो, तरक़ियाती कमु असांजो सुखा, आवाम जो सुखा, माल जो सुखा, हर शइ सुखा। कमु जेको बि थिए थो, तरक़ियाती कमु थिए थो, तमामु सुठो थिए थो। असां हुन मां मुतमिन आहियूं, बिल्कुलु VIP कमु थिए पियो। ये हज़ार खां वधि खां फ़ाइदो इहो आहे जेको बंदि ठहियो आहे। हिन में असांखे उमेद पहिरियों हुई कोन त कोई बंदि ठहंदो। हीअ टीम अचण सां असांखे हिन में लखे जा फ़ाइदा आहिनि। हिन में असांखे को बि इतराज़ न आहे। जेकॾहिं को इतराज़ करे थो उन इंसान खे भुल आहे। असांजे ॻोठाणनि जो माना इहो जेको आहे त हिन में को बि इतराज़ न करे। हिन में असांखे लखे करोड़नि जा फ़ाइदा आहिनि। ठेकेदार ठीको खयो, हिन बंदि ते कमु पियो हले। 10 महीननि खां वठी अहिड़ो ज़बरदस्त पियो हले। असांजे बच्चनि जे फ़ाइदे में आहे, असांजे बि फ़ाइदे में आहे। जे अगरि अहिड़ो मज़बूती वारो कमु पियो हले, जे अहिड़ो न हुजे त असां ई ख़तमु थी वञूं, पर असांजा बच्चा ई न हुजनि। असां पंहिंजे ज़ाती ज़मीन मां पंहिंजो मिटी ॾिनी आहे। उन में न असां ते ज़ोर, न ज़बरदस्ती, न को तशद, न को असांखे कंहिं दबायो। असां पंहिंजे दिलि जे गहराइनि सां मिटी ॾिनी। मतिलबु हिन बंद में बाबा असांखे ज़मीन ठहिराए ॾिनी, लेवल कराए ॾिनी, जेका पाणी खां मथे हुई साब लेवल ते अची वई। माशाअल्लाह, उन में मुंहिंजी उमेदु आहे त आबादी खणंदुसि, मूंखे सुठी रोज़ी पंहिंजे बचनि जी मिलंदी। हिन कम मां केतिरे क़दर साईं, हिन कम मां असांखे करोड़नि जा लखनि जा फ़ाइदा थींदा। हिन मां असीं तो ख़बर आहे 100% पर 1000% हिन कम मां असीं एतिरो ख़ुशि आहियूं। साईं, ही वर्ल्ड बैंक जे तरफ़ां एसवर्प में हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिनल आहे, ऐं सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट। ही जेके माण्हू 2010 जी ॿोॾुनि में मुतासिर थिया, उन्हनि खे हिकिड़ो रिलीफ पैकेज ॾिनल आहे हितां जे माण्हुनि खे। ऐं तक़रीबन 90% कमु हली चुकियो आहे। हिन में मेन बंद बि आहे MS कोट आलमू, ऐं हिन जा 2 लूप बि आहिनि जेके सेल्फ डिफेंस लाइ हूंदा आहिनि। ऐं गुड फेथ में कमु हली रहियो आहे। हिन जी प्रोग्रेस बि निकिरी वई आहे काफ़ी हद ताईं, ऐं कमु हाणे पंहिंजी एंडिंग ते आहे। अच्छा, मिटी जेको हिन बंदनि जी भराई वारी जेकी आहे उहा किथां खई पई वञे? साईं, उहा पैसनि सां मुआवज़े तौरु वरिती बि वञे। कुझु माण्हुनि जी भलाई जे हिसाब सां, माण्हुनि जे तावन जे हिसाब सां मिली रही आहे। उन हिसाब सां माण्हू बि तावन कनि पिया हितां जा। अच्छा, हिन कम खे बाक़ी घणा ॾींहं लॻंदा? घणा परसेंटेज थी चुको आहे? पोइ कमु घणो रहियल आहे बाक़ी? साईं, ही 80-90% कमु थी चुकियो आहे। हिन खे महीनो ॾेढ 2 महीननि में फाइनल थी फाइनल। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं MS बचाव बंद कोट आलमू वारी साइड ते, जिते तव्हां मुख़्तलिफ़ ॻोठाणनि ऐं ॿियनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इमदाद मेमण, पाक डिजिटल न्यूज़, दड़ो।